हैदराबाद अदालत जूनियर क्लार्क मारिया सारियो 14 खदरन फ़क़ीरनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। मक़ामी अदालत 10,000 रुपयनि जे दस्तावेज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कंदे ॿुधणी 17 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। हैदराबाद अदालत जूनियर क्लार्क मारिया सारियो 14 खदरन फ़क़ीरनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अवां खे ॿुधाईंदासीं मक़ामी अदालत 10,000 रुपयनि जे दस्तावेज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कंदे ॿुधणी 17 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। हैदराबाद अदालत जूनियर क्लार्क मारिया सारियो 14 खदरन फ़क़ीरनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। नाज़रीन, हैदराबाद अदालत जूनियर क्लार्क मारिया सारियो 14 खदरन फ़क़ीरनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। मक़ामी अदालत 10,000 रुपयनि जे दस्तावेज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कंदे ॿुधणी 17 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं त हैदराबाद अदालत जूनियर क्लार्क मारिया सारियो 14 खदरन फ़क़ीरनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। मक़ामी अदालत 10,000 रुपयनि जे दस्तावेज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कंदे ॿुधणी 17 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फ़िरोज़ बबर। जी फ़िरोज़ बबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, 5 ॾींहं अॻु एसएसपी ऑफिस में जूनियर क्लार्क मारिया सारियो जी पोस्टिंग जे हक़ में खदरन फ़क़ीरनि पारां एहतजाज कयो वियो हो ऐं उन एहतजाज ते पुलिस पारां उन्हनि मथां केस दाख़िल कयो वियो। मारिया सारियो समेत 14 खदरन फ़क़ीरनि ते केस दाख़िल कयो वियो। अॼु एडवोकेट अबुल हसन, हारून जतोई, शहबाज़ मलिक, हिना शाह ऐं एडवोकेट इशफ़ाक़ ख़ासकेली पारां मारिया सारियो लाइ ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जेका मक़ामी अदालत मारिया सारियो ऐं 14 जेको खदरन फ़क़ीरनि जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। इहा ज़मानत 10,000 रुपयनि जे मचकुलनि एवज़ मंज़ूर कई वई आहे, जॾहिं त जेका केस जी ॿुधणी आहे उहा 17 जून ताईं मुलतवी कई वई आहे। जी महिरबानी फ़िरोज़ बबर तफ़सील ॾियण लाइ।